बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम। नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो aihtjaj न्यूज़ मीरपुर माथेलो क्राइम सिंध अब्दुल ख़ालिक कोराई। राहड़की जी सहाफ़ी अबूबकर चना मथां थियल हमले ख़िलाफ़ मीरपुर माथेलो भेटाई मीडिया सेंटर जे कलमधरनि जो एहतजाज। इन मौक़े ते जावेद अमन लाशारी, वकार बोज़दार, सईद चांडियो, माशूक छिजण ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त सहाफ़ी अबूबकर चना मथां हमिलो कंदड़नि जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं सहाफ़ियुनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। सोशल मीडिया ऐं सहाफ़ी बिरादरी जे एहतजाज ते राहड़की जी सहाफ़ी अबूबकर चना मथां हमिलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार। ॾैरकी थाणे ते सहाफ़ी जी फ़रियाद ते केस दाख़िल। मज़ीद ख़बरुनि जे लाइ अवां ॾिसंदा रहो aihtjaj न्यूज़।